हर इबादत जो पंहिंजो मक़ाम आहे, उन सां तव्हांखे रब जो कुर्ब वेझड़ाई बि मिले थी। लेकिन मुस्लमान रोज़ो सभ खां वॾे में वॾी इबादत आहे। रोज़ो एॾी जामे इबादत आहे जो पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब तो फरमाए असौमु ली अना अजज़ी बिह, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, रोज़े जो बदिलो मां ख़ुदि रब आहियां। निमाज़ सां रब जो कुर्ब नसीब थींदो, क़ुरान शरीफ़ सां रब जी मजलिस में आहे, अल्लाह जे ज़िक्र सां माण्हू रब खे वेझो थिए थो। लेकिन रोज़ो एॾी वॾी इबादत आहे जो रब तो फरमाए असौमु ली अना अजज़ी बिह, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, रोज़े जो बदिलो मां रब ख़ुदि आहियां। रोज़े जो बदिलो रब आहे, रोज़े में इंसान खे रब थो मिले। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह, जेके तव्हांजे रब में ख़ूबियूं ख़सलतूं आहिनि, तव्हां पंहिंजे अंदरि उहे नेक आदतूं आहिनि। अल्लाह जी ज़ात में रहम आहे, इंसान बि रहम सिखे। रब मख़लूक़ खे ॾिए थो, इंसान बि क़ुरान पाक जी इब्तिदा में सूरत बक़रह में रब से फरमायो युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अल्लाह जेका शइ उनखे ॾिनी आहे उन्हनि मां ख़र्च था करनि। ॿिए खे ॾियणु इहा वॾी शइ आहे। एतिरे क़दुरु मुहद्दिसीन उलमा इकराम क़ुरान पाक जी इन आयत में फरमाइनि था, ज़रूरी नाहे त रुपयो पैसो ॾिजे। हिकिड़ो इंसानु ग़रीब मिसकीन आहे, हिकिड़ो इंसानु आलिम दीन आहे, रब साईं हुनजे सीने में क़ुरान जी दौलत रखी आहे, इल्म जी दौलत रखी आहे। इहो इल्मु वाज़ो नसीहत करे थो, क़ुरान हदीस उम्मत खे ॿुधाए थो। इहो बि मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जो मिसदाक़ आहे। हिकिड़ो ग़रीब मिसकीन इंसानु आहे, पंहिंजे रिज़्क़ मां जेका शइ मिलेसि थी ॾिए थो। कंहिंखे पाणी जो ढुक थो पीआरे, कंहिं इंसान खे रस्तो ॾसे थो, कंहिं बीमार जी जेको आहे तीमारदारी करे थो, कंहिं इंसान सां हमदर्दी करे थो। फ़ुक़हा था फरमाइनि मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जो मिसदाक़ आहे। इहो बि क़ुरान पाक जी इन आयत जो मिसदाक़ आहे त इंसानो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके रब में ख़ूबियूं आहिनि, पंहिंजे अंदरि उहे नेक आदतूं आणिनि। तंहिंजे करे रोज़े में इंसान में रब जूं ख़ूबियूं अचनि थियूं। जीअं रब खाइण खां पाक, रोज़ेदार बि खाइण खां पाक। रब पाणी जे पीअण खां पाक, रोज़ेदार बि उञ खां पाक। जीअं रब ख़्वाहिश खां पाक आहे, रोज़ेदार बि ख़्वाहिश खां पाक आहे। जीअं रब में जेके सिफ़तूं आहिनि, रोज़ेदार इंसान में उहे ख़ूबियूं सिफ़तूं अचनि थियूं। इन जे करे रोज़ो एॾी जामे इबादत आहे जो रोज़े जे करे उन मोमिन बाने खे रब थो मिले। मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, जंहिंजो रब तंहिंजो सभु। सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हो, लेकिन अजीब बादशाह हो, अजीब बादशाह, दीनदार बादशाह। मुसलमानों, इंसान दुनिया जे कहिड़े बि मनसब में हुजे, भले हिकिड़ो सियासतदान बणिजी वञे, भले मुल्क जे दुनिया जे वॾनि वॾनि उहिदनि मनसबनि ते अचे, भले हिकिड़ो सरदार नवाब बणिजी वञे, भले हिकिड़ो ताजिर वापारी बणिजी वञे, भले उनखे कहिड़ी दुनिया जी इज़त बैंक बैलेंस हुजे, पर उन इंसान जी कामयाब दुनिया आख़िरत तॾहिं आहे जॾहिं उलमा अहलुल्लाह सुलह सां निस्बत वञे। निस्बत वॾी शइ आहे। मुसलमानो, हे जेको सॼो तव्हां असांजो मुआशिरो कल्चर आहे बिगड़जी वियो आहे। दीन जी अहमियत हली वई, मदारिस जी अहमियत हली वई, क़ुरान जी अहमियत हली वई, हिकिड़ो मुआशिरो अलॻि अलॻि थी वियो। हिकिड़ा इंसान दीनदार आहिनि, हिकिड़ा बेदीन आहिनि, हिकिड़ा दीन जा मुहाफ़िज़ आहिनि, ॿिया दीन जा दुश्मन आहिनि। इहो कल्चर मुआशिरो जेको थी वियो आहे नहूसत, इहो उनजी नहूसत जो सबबु ई आहे जॾहिं इंसान खे दुनिया रुपयो पैसो इज़त मिले थी, पोइ हुनखे अहलुल्लाह बुज़ुर्गान दीन जे निस्बत ताल्लुक़ नाहे, जंहिंजो इहो फ़ुक़दान ऐं नुक़सान आहे। मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह, उहो अकबर बादशाह जंहिं दीन जे हुलीअ खे बिगाड़ियो, लेकिन उन हीअ बादशाह जे मथां हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह जी सोभ जो असरु थियो। उन सां जिहाद कयो, मुक़ाबिलो कयो। आख़िर में अकबर बादशाह खे कंहिं वज़ीर चयो, इन दरवेश खे पाण सां गॾु रखो। जॾहिं ही मुजद्दिद अल्फ़सानी इबादत रियादत हे अल्लाह जो ज़िक्र करे, उन इबादत जो असरु उन मुजद्दिद अल्फ़सानी जो अकबर बादशाह ते थियो। अकबर बादशाह दहरियत जे फितने खां निकिरी करे कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। त मुसलमानो, सोबत जो वॾो असरु आहे। त ख़ैर, सुल्तान महमूद गज़नवी इन जो हिकिड़ो ग़ुलाम मुबाल हो आयाद। पोइ हे बादशाह छा करे, वज़ीर बि वेठा हुजनिसि, उन रंग जे सामने बाने खे वेझो वेहारे
वज़ीरनि एतिराज़ु कयो, साईं इएं तूं छो आहे? हे हिकिड़ो रंग जो सामरो ग़ुलाम आहे, बानो आहे, हुनखे वेझो असां परे। चए बाबा ज़रूरु हिन में का ख़ूबी हूंदी। हिकु ॾींहं ते बादशाह चयो चङो भला मां तव्हां खां इम्तिहान वठंदुमि, पोइ तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन ग़ुलाम में कहिड़ी ख़ूबी आहे। अचानक बादशाह चयो सुल्तान महमूद गज़नवी, जंहिंखे जेका शइ वठणी आहे सो वठे। बाबा अॼु मां सखी चयो आहे, जंहिंखे जेका शइ वठणी आहे वठे। कंहिं नौकिरी वरिती, कंहिं विदारत वरिती, कंहिं का शइ वरिती, कंहिं सोन खयो, कंहिं चांदी खयो, कंहिं रुपयो खयो, कंहिं दिरहम खयो, कंहिं दीनार खयो, अया त कुझु बि न खयो। बादशाह चयो तूं बि खण। चइसि हे जेके हिननि खे जेका शइ खणी आहे त खण। त हाणे बादशाह चयसि तूं खण। चइसि मां खणा? वज़ीरनि खे चए तव्हां एतिराज़ु त न कंदव? चए न। हे जो उथियो, उथी करे बादशाह ते हथु रखे, सुल्तान महमूद गज़नवी ते हथु रखे। त बादशाह हिन खां पुछो तूं छा कयो? चए साईं मूंखे न रुपए जी ज़रूरत, न पैसे जी ज़रूरत, मां बादशाह ते हथु रखियो आहे। जे बादशाह मिलियो त सोन बि मिलियो, विदारतूं बि मिलियूं, दुनिया बि मिलियूं, इज़तूं बि मिलियूं। जे बादशाह न मिलियो, सोन रुपयो पैसो त मिलियो, पर बादशाह त न मिलंदो। तंहिंजे करे मां पंहिंजा हथ बादशाह ते रखिया आहिनि। सभिनी चयो त वॾो अक़लमंद दाना हे अयाज़ आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, अलाह साईं जेका तव्हां असांखे रोज़े जी इबादत ॾिनी आहे, इहा रोज़ो उहा इबादत आहे जंहिं मां मोमिन मुस्लमान बाने खे रोज़े सां रब थो मिले, रोज़े सां रब थो मिले। तंहिंजे करे रोज़ो वॾे में वॾी इबादत आहे। मुस्लमानो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिसाइन फरहतुन इंद फ़त्रे, रोज़ेदार खे ॿ ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी जॾहिं रोज़ो छोड़ींदो, जॾहिं रोज़ो छोड़ींदो। हज़रत हुसैन मदनी नवरुल्लाह मरक़दो हिकु दफ़ो रेडियो ते उन्हनि रोज़े जूं फज़ीलतूं ॿुधायूं। पोइ वाणिया ग़ैर मुस्लिम हुआ, उहे बि उन्हनि बुज़ुर्ग जो एतिराम रखंदा हुआ। तंहिंजे करे कुफ़र में कमज़ोर मज़हब अथव हिंदूअ जो, लेकिन इन्हनि खे अहलुल्लाह सां, उलमा सां निस्बत वॾी हूंदी आहे। कई वाणिया क़ुरान पाक बि ख़ुदि पढ़ंदा आहिनि, वाणिया ज़िक्र अस्कार बि कंदा अथव, वाणिया बुज़ुर्गनि उलमा सुलहा सां वॾी निस्बत रखंदा अथव। सिर्फ़ु उन में ईमान जी दौलत न आहे, जे ईमान हुजे त सिधो जन्नत में। त ख़ैर हाणे हज़रत हुसैन मदनी रोज़े जी फज़ीलत जी तक़रीर ॿुधाई, अफ़्तारी जी फज़ीलत ॿुधाई। त हिकिड़ो वाणियो हो, उहो जो पियो त पाड़े में जेका मस्जिद हुई, जीअं मुस्लमान रोज़ो छोड़ींदा आहिनि सांझीअ जो, उहो वाणियो हुते आयो मस्जिद शरीफ़। अची मुस्लमान खे चवे त तव्हां मानी छो था खाओ? चए न बाबा बांग ईंदी पोइ खाईंदासीं, बांग हे बि वेठो आहे। जॾहिं उन्हनि मुस्लमाननि सां गॾु रोज़े छोड़ण वारी मानी खाधई वाणी हिंदू, त हुनखे खाधे में अहिड़ी लज़त आई जो उन वाणी उन रोज़े जी अफ़्तारी जे करे रमज़ान में रोज़ा रखे। जीअं तव्हां असां मुस्लमान असर में उथूं था, कुझु खाऊं पीऊं, पोइ बि वाणियूं खाए पीए, वरी सॼो ॾींहुं न कुझु खाए न पीए, ॿी इबादत न करे, सिर्फ़ु रोज़े जी छोड़ण वारी लज़त जे लाइ। वरी जंहिं महिल सांझी थिए, जीअं मुस्लमान पंहिंजे घर में मानी हर हिकिड़ो खणी ईंदो आहे, मस्जिद शरीफ़ में रोज़ो गॾु छोड़ींदा आहियूं, हे वाणियो बि अचे घर खां मानी खणी अची मुस्लमान सां गॾु वेहे, पोइ हुते अची रोज़ो जो छोड़े। त हज़रत हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैहि खे उन हिंदूअ वाणे चयो साईं आलिम दीन, तूं जेका रोज़े जी फज़ीलत ॿुधाई, तव्हांजे नबीअ जो जेको फ़रमान आहे लिसाइम फरहतुन इंद फ़त्रिही, रोज़ेदार खे ख़ुशी आहे जॾहिं रोज़ो थो छोड़े। उन खाधे में जेका लज़त आहे दुनिया जे खाधनि में न आहे। मां अखियुनि सां मुशाहिदो कयो आहे, सॼो ॾींहुं खावां पीआं, उन खाधे में उहा लज़त कोन्हे जेका रोज़े छोड़ण वारे वक़्त में मानी में लज़त आहे। त इंसानो, महबूब मुस्तफ़ा जो फ़रमान 100% सचो आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकु रोज़े में जॾहिं रोज़ो छोड़े थो उहा ख़ुशी, ॿी रोज़े में ख़ुशी कहिड़ी आहे? इंद लिक़ाए रब, जॾहिं रोज़ेदार खे रब जो दीदार थींदो, अलाह सां मुलाक़ात थींदी। रब जे दीदार ऐं मुलाक़ात में लज़त दुनिया जे उन जन्नत जे नेमतुनि खां बि वधीक आहे, जन्नत जे नेमतुनि खां बि वधीक हूंदी। तंहिंजे करे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, रोज़ा आहिनि ॿ। हिकिड़ो रोज़ो आहे आम इंसान जो, आम मुस्लमान, उनजे लाइ रोज़े में छा हुकुम आहे? न खाए, न पीए, न घरवारी ॾे वञे, इहो आम इंसान जो रोज़ो आहे। ॿियो आहे रब जे प्यारनि ॿारनि जो रोज़ो। उनजो रोज़ो छा आहे त जीअं बज़ाहिर खाइण पीअण खां परे आहिनि, तीअं उन्हनि जा उज़वा बि लग़वियात अजाए शयुनि खां ग़फ़लत खां परे हुजनि। रोज़े में अखि जी बि हिफ़ाज़त हुजे, रोज़े में ज़ुबान गिला ग़ीबत खां महफ़ूज़ हुजे, रोज़े में
इंसान जा कन गिला ग़ीबत पुछड़े आवाज़ खां महफ़ूज़ हुजनि। रोज़े में दुकानदार दुकान ते वेही कूड़ न ॻाल्हाए। रोज़े में ताजिर वापारी भले वापार करे कोशिश करे त मां कूड़ न ॻाल्हायां। जे रोज़े में उन खां अहिड़ो अमल थियो त उनखे रोज़े जी लदत न मिलंदी। रोज़े में इंसान हथनि सां अहिड़ो खाधो गॾु न करे जेको हराम रिश्वत जो। को ऑफिसर आहे त रमज़ान में रोज़ो रखे, को मुस्लमान आहे त पोइ रिश्वत न खाए, हराम खां पाण खे बचाए। को मुस्लमान आहे रमज़ान में रोज़ो थो रखे, रमज़ान जो भलारो महीनो आहे, इन जा पेर गुनाह खां, बुराई खां, होटल खां, गफ़लत खां महफ़ूज़ हुजनि। तव्हां असांजे शहरनि में कहिड़ी नहूसत थींदी आहे, नौजवाननि खे स्कूल खां मोकल हूंदी आहे, बाज़ारियूं सुबुह जो देरि सां खोलंदियूं। अक्सर करे असांजो नौजवान आम इंसान रमज़ान जे मुक़दस भलारे रातुनि में होटल ते वेठा हूंदा, गपशप कंदा, अजाई राति विञाईंदा। इंसानो न। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दख़ल रमज़ान शद्द मेज़रहु। रमज़ान जो चंड बीहंदो हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोल पुॼंदा हुआ, माना इबादत वधीक कंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा इकराम जेके दुनिया जा मामूलात हा रमज़ान में उहे ख़तमु। हाणे रमज़ान में रब सां ताल्लुक़, पंहिंजे घरनि में मख़सूस इबादत जी जाइ हूंदी, उते वेही नमाज़ पढ़नि, ज़िक्र करनि, तौबह इस्तिग़फ़ार करनि, क़ुरान पढ़जे। तंहिंजे करे अम्मा आयशा थी फरमाए, वस्तैक़ज़ अहलहु, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे भातियुनि खे जाॻाईंदा हुआ। व अहया लैल, रमज़ान जे रातिनि में महबूब मुस्तफ़ा बिस्तरो वेड़े रब जी इबादत कंदा। तंहिंजे करे मुस्लमानो, रमज़ान शरीफ़ वॾो रहमत और बरकत जो महीनो आहे। अल्लाह से तव्हां असांखे भलारो महीनो नसीब फरमाए। हर मुस्लमान खे अल्लाह से नेक अमल, चङनि कमनि जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके असांखे ज़िंदगी मां गुनाह, ग़लतियूं, नालाइकियूं थियूं, अल्लाह से उन्हनि ते तौबह इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ अता फरमाए।